अस्सलाम वालेकुम। अॼु मां पचायां थी बल्कि मां पचाईंदी रहां थी, तव्हांखे ॾेखारियां थी त सिंपल पराठो कीअं ठाहिजे। ठीकु आहे। उनजे लाइ असांखे ही ख़ुश्क अटो, सुकल अटो जंहिंखे असां चवंदा आहियूं आटण सिंधीअ में, ख़ुश्क अटो खपे ऐं ताज़ो ॻोहियल अटो खपे कणिक जो। ठीकु आहे। ताज़ो ॻोहियल सां मुराद आहे त ॻोहे करे उनखे कलाक खनि तव्हां रखी छॾियो। त इन मां हिकिड़ो पेड़ो मां कढी चुकी आहियां। हाणे मुंहिंजे हिकु हथ में हमेशह कैमरा हूंदी आहे ऐं कमु करिणो आहे ॿिनि हथनि सां, त मां तव्हांजे साम्हूं हिनखे वेले नथी सघां। ठीकु आहे। त मां हिनखे ही ख़ुश्क अटो हयो आहे, आटण हयो आहे, ऐं मां हिन वेलण सां हिनखे वेले करे फैलाए करे मानी ठाहींदमि। ये आज मैं आपको सिखा रही हूँ सादा पराठा, आम सा पराठा बनाना कैसे बनाना चाहिए। ठीक है। तो उसके लिए ताज़ा गूंधा हुआ आटा है मेरे पास, हमेशा ताज़ा गूंधा हुआ होना चाहिए, रखा हुआ नहीं होना चाहिए। आटा गूंद के उसको आधा एक घंटा रख लें, उसके बाद रोटी बनाएं। एक पेड़ा में बना चुकी हूँ, तो मैं अभी इसको बेल लूँगी और उसके बाद मैं आपको दिखाऊंगी कि आगे क्या करना है। मानी मां वेले छॾिया ऐं हमेशह मां पंहिंजे चकरे हेठां अख़बार विछाईंदी आहियां, हमेशह अख़बार विछाती हूँ ताकि पकाते हुए जो भी आटा गिरे तो नीचे नहीं गिरे। ठीकु आहे। उनखां अलावा हाणे ही मूं वटि प्याली में तेल आहे। तव्हां चाहियो त गिह में पराठो पचायो, सच इहो आहे त बेस्ट पराठो गिह में ई पचंदो आहे, पर हींअर मां पंहिंजी फैमिली लाइ तेल में थी ठाहियां, त इन जे लाइ मां तेल थी इस्तेमालु कयां। हाणे तेल हिन ते ही त मूं वटि टीस्पून आहे। तेल एतिरो हणिणो आहे जो हिन मानीअ ते फैलिजी वञे, वहे न। ठीक है। ये 3 टीस्पून मैंने इस पर ऑयल डाला है। इतना होना चाहिए ऑयल कि आप जब रोटी पे लगाएं तो फैल जाए, सिर्फ पूरी रोटी पे आ जाए, बहे नहीं नीचे। त हाणे असां हिनखे फैलाईंदासीं। ठीकु आहे। ही सॼो फैलिजी वियो। हाणे ॾिसो जेको असल में तरीक़ो आहे, हिनखे ॾींदासीं कट। इसको हम एक ऐसे चीरा लगाएंगे रोटी को, ये देखिए किनारे से लेके बीच तक इसको फाड़ दें। ठीक है। ही बेस्ट तरीक़ो आहे पराठो ठाहिण जो, सिंपल आम पराठो, उफराटो असां सिंधी में चवंदा आहियूं। ठीकु आहे। हिनखे हाणे असां ॾिसो ही जेको कट लॻायोसीं, हाणे हिनखे हिकु पासे खां वेढ़णु शुरू कयो, पासे खां वेढ़ियो, प्रॉपरली वेढ़े। ये देखिए एक कोन सा बन गया। अब इस कोन को हम इस तरह आटे में डालेंगे, सूखे आटे में, और इसको दबाएंगे। ठीक है। इनखे असां आटण में विझी सुके अटे में दबायोसीं। ऐं हाणे तव्हां ॾिसो हिनमें तव्हांखे लेयर्स नज़र ईंदा, जेके असां हिनखे रोल कयो आहे, हिन में पूरे में लेयर्स ठही विया आहिनि, तह ठही विया आहिनि। त जॾहिं असां पराठो पचाईंदासीं त हिन में सॼा तह ठहियल हूंदा। अब इसको हम सूखा आटा लगा के बेल लेंगे। ठीक है। तो बेलने के बाद मैं आपको दिखाती हूँ। ॾिसो ही मानी मूं वेले छॾी आहे। हाणे इन जे किनारनि खे ही हथु हणी सन्हो कबो, ॿिनि हथनि सां कमु कबो आहे। ज़ाहिर मां तव्हांजे साम्हूं हिकु हथ सां थी कयां। ऐं हिन पासे मुंहिंजो तओ तेज़ गरम आहे, बिल्कुलु तए मां धुआं पिया निकिरनि, साफ़ु कंदासीं ऐं हिन जी बाहि कंदासीं घटि। इसकी आग को हम कम करेंगे क्योंकि तेज़ गरम पे डालेंगे तो जल जाएगा। ठीक है। बाहि घटाई से। ऐं हाणे असां अब देखें, आग कम करने के बाद हम 1 चम्मच तेल डालेंगे, इसके ऊपर हम डालेंगे ये रोटी। अच्छा, ही मूं मानी तए ते विझी छॾी आहे। ये आम सादा पराठा हम बना रहे हैं, सादो उफराटो आम सिंपल जेके असां रोज़मर्रा खाईंदा आहियूं। हिनखे एतिरी देरि असां तए ते छॾींदासीं जेसिताईं हिन जो रंग चेंज थी वञे। तव्हां ॾिसो पिया ही किथां किथां अटो जेको आहे कचो आहे बिल्कुलु, ऐं किथां किथां मानी में जेका आहिनि बबल्स भी निकिरनि पिया, ऐं थोड़ो ही कलर चेंज पियो थिए। इतनी देर छोड़ना है ताकि इसका रंग चेंज हो जाए। इसका तकरीबन रंग चेंज हो चुका है। हम इसको 1 मिनट पलट देंगे। असां बिल्कुल थोड़ी देर जे लाइ हल्को हुनजे जेको मुंह वारो पासो आहे हुनखे पचाईंदासीं, बस। ठीक है। इसको अभी मैंने पलटा था, तो हमने बिल्कुल कुछ सेकंड्स के लिए हमने इसका जो फ्रंट था उसको पकाया है। अब हम इस पर डालेंगे तेल। ही हिन ते तकरीबन 4 टीस्पून, ये टीस्पून है मेरे पास, ये 4 चम्मच में इस पर डालूंगी। इहो प्रॉपर तरीक़ो आहे उफराटो पचाइण जो, त तए ते विझण खां पोइ हुनखे एतिरी देरि छॾियो जो उहो बिल्कुलु कलर चेंज करे वञे, ऐं तओ तेज़ गरम हुजे पर उनजी बाहि घटाइणी आहे। अच्छा, हाणे मां हिनजी बाहि कयां थी तेज़। आग मैंने बढ़ा दी इसकी। अब ये देखिए, इसको हम घुमाएंगे, इसको जल्दी जल्दी घुमाते रहना है, यही इसका सही तरीका है पकाने का। ठीक है। ॾिसो कलर
कड़ो पियो अचे। अब अगर ऐसा लगे कि ये अगर यहाँ से हम इसको और ज़्यादा पकाएंगे तो जल जाएगा, तो इसको मैं नहीं पका रही हूँ, बल्कि जो किनारे हैं जो थोड़े से कच्चे रह गए हैं उनको मैं पका रही हूँ। सो इहो तरीक़ो आहे। मूंखे उम्मीद है तव्हांखे इहा वीडियो मुंहिंजी वणंदी। इहो मानी पचाइण जो ही सिंपल उफराटो पचाइण जो तरीक़ो तव्हांखे पसंदि ईंदो। ज़रूरु वीडियो लाइक कजो, कमेंट कजो तव्हांखे कीअं लॻो, ऐं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कजो त जीअं आईंदा बि मां कुझु सेखारियां त तव्हां आसानी सां उहो सिखी सघो। ऐं हीउ पराठो, हीउ उफराटो जॾहिं तव्हां खाईंदो त हिन जा उहे लेयर्स जेके हूंदा उहे अलॻि खुली ईंदा। ठीक है, अब ये पक चुका है, इसको मैं नीचे उतार रही हूँ। असांजी पिंडी दबकी छबी तैयार आहे। ठीक आहे, सो हीअं त ॾाढो गरम आहे, मुंहिंजे लाइ पॉसिबल न आहे हिनखे खोलणु, पर जॾहिं हीउ खुलंदो त हिन जा इलाही सारा तह हूंदा। हीउ कोई लछो पराठो ना है, ये सिंपल आम सादो उफराटो है, सादा सा पराठा है जो कि हम रोज़मर्रा अपने घर में बनाते हैं। तो मुझे उम्मीद है आपको अच्छा लगा होगा, तो अपनी राय ज़रूर दीजिएगा, ज़रूर कमेंट करें। ठीक है, अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। हमेशा चवंदी आहियां खाधो प्यार सां पचायो, पंहिंजी ॿोली सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। वरी कंहिं ॿी वीडियो सां मिलंदासीं इंशाअल्लाह। तेसिताईं अल्लाह वाहे।